एक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में पानी चोरी ख़िलाफ़ रेंजर्स ऐं वाटर एंड सीवरेज बोर्ड कॉर्पोरेशन जो गॾियल ऑपरेशन थियो आहे। न्यू कराची जे ग्वादर कॉलोनी सेक्टर 11A में ऑपरेशन कयो वियो आहे। तर्जुमान रेंजर्स जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान हिकु गैर क़ानूनी खूह सील करे 6 गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया आहिनि। अहम ख़बर अवां कयूं पिया कराची मां, जिते पानी चोरी ख़िलाफ़ रेंजर्स ऐं वाटर एंड सीवरेज बोर्ड कॉर्पोरेशन गॾियल ऑपरेशन कयो आहे। तर्जुमान रेंजर्स मुताबिक़ न्यू कराची जे ग्वादर कॉलोनी सेक्टर 11A में ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान हिकु गैर क़ानूनी खूह सील करे 6 गैर क़ानूनी कनेक्शन काटिया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि ऑपरेशन जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, पाकिस्तान रेंजर्स ऐं वाटर बोर्ड सेवरेज कॉर्पोरेशन पारां गैर कानूनी कनेक्शननि ख़िलाफ़ ग्रेड ऑपरेशन बे मरहले में जारी आहे। ऐं ऑपरेशन में न्यू कराची जे इलाइक़े गोदरा कॉलोनी में 11A में कयो वियो आहे, जंहिंमें गैर कानूनी कनेक्शननि ज़रिए पाणी टैंकरनि खे ॾींदे खपाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान गैर कानूनी कनेक्शन जेको आहे 4 मिसमार कया विया आहिनि, जंहिंमां 5 लख गैलन पाणी जेको आहे मेन लाइन में अचे थो। तक़रीबन 4 करोड़ रुपया सालियानो जेको आहे उन कनेक्शननि मां कमाईंदा। ऐं कार्रवाई जे दौरान जेको आहे 6 अदद जेको आहे सिम्पर पंप, भारी मिक़दार में पाइप ऐं ॿियो सामान हथु कयो वियो आहे। ऑपरेशन में जेको आहे 504 गैर क़ानूनी हाइड्रेंट्स ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। पाकिस्तान रेंजर्स ऐं जो चवणु आहे त गैर क़ानूनी कनेक्शन मुकम्मल तौर ते जेसिताईं ख़त्म नथा थियनि तेसिताईं कार्रवाई जारी रहंदी। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।